हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाइनि थियूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पंहिंजे आख़िरी वक़्त में हुआ त फरमायो, लानत हुजे यहूद नसारा ते जिन पंहिंजे अंबिया जी क़ब्रुनि खे मस्जिद ठाहे छॾियो, यानी हू इबादतूं कंदा उन्हनि जो। सही बुख़ारी जी हदीस आहे, हदीस नंबर 1330। जीअं असांजी सिंधी क़ौम कम इल्मी जे करे, घटि इल्म जे करे क़ब्रुनि ते दरगाहुनि ते वञी इबादतूं था कनि, सजदा था कनि। ख़ुदा रा पंहिंजो पाण खे बचायो, पंहिंजे अहलो अयाल खे बचायो, अलाह ॾे अचो, अलाह जी इबादत कयो, सिर्फ़ु अलाह खां करो, छो जो जेको कुझु करे थो नफ़े नुक़सान जो मालिक मुंहिंजो रब आहे। ख़ुदा रा पंहिंजो पाण दीन खे पढ़ो, इस्लाम खे पढ़ो, क़ुरान पढ़ो, हदीस जो ध्यानु कयो, फ़िरक़नि खां बचो। पंहिंजा फ़िरके वारा मौलवी जेके आहिनि, ख़ुदा रा मां उन्हनि खे बि चवंदुसि, जेके फ़िरके जी आड़ में चवनि था त बाबा तव्हां ॿिए कंहिं मौलवी खां न पुछो, इहो असांजे फ़िरके जो न आहे, तव्हां ग़लति ॿुधायो।